जलाल चांडे जो एक नायाब वाक़ियो है। जलाल चांडे जो परस्तार हुयो, जलाल चांडे जी छो गाड़ी के अॻियां वेही रहियो ऐं जलाल चांडे के कहिड़ी सदा कई ऐं जलाल चांडियो मजबूरन उन सदा के मञण जे लाइ राज़ी थियो ऐं जलाल चांडे जी कहिड़ी क़ीमती शइ हुई जेका इन परस्तार घुरी जलाल चांडे खां ऐं जलाल चांडे पंहिंजे मुड़साणो वाइदो उन परस्तार सां निभायो। दोस्तों इन वीडियो में तफ़सीली ॻाल्हि कंदासीं। जलाल चांडियो कुकड़नि जो, बकरियुनि जो ऐं ॿियनि जानवरनि जो तमामु घणो शौक़ु रखंदो हुयो ऐं जलाल चांडे खे उम्दा क़िस्म जा कुकड़ माण्हू पंजाब ऐं बलोचिस्तान ऐं पूरे सिंध मां माण्हू जेके दोस्त हुया, संगत साथ हुया जलाल चांडे जा, उहे कुकड़ूं खणी ऐं तोहफ़नि तौरु माण्हू खणी ईंदा हुया, जलाल चांडे खे ॾींदा हुया ऐं आले नस्ल जा जेको आहे सो इहे जानवर माण्हू ॾेई वेंदा हुया जलाल चांडे खे। दोस्तों उहो परस्तार जलाल चांडे जे ॻोठ जो हुयो, तर में रहंदो हुयो वेझे ऐं उन परस्तार खे ख़बर हुई त जलाल चांडे वटि हे शयूं पयूं हुन ॿ चकर टे वञी अॻु झलियो जलाल चांडे जो, लेकिन जलाल चांडियो उन सां गॾु न मिली सघियो। पोइ हिकिड़े ॾींहुं उहो परस्तार उते वेठो हुयो, सुबुह जो चांहि पी उते अची वेही रहियो ऐं उनखे ख़बर हुई त हिन रस्ते खां जलाल चांडियो लंघंदो। पोइ उते वेही रहियो, सॼो ॾींहुं वेंदे शाम जो 4 खां 5 थिया, ॾिठईं त जलाल चांडे जी गाॾी अचे पई ऐं डोड़ंदो वञी जलाल चांडे जे गाॾी जे अॻियां बीही रहियो। जॾहिं गाॾीअ जे अॻियां बीठो त जलाल चांडे पंहिंजे ड्राइवर खे चयो त बाबा गाॾी रोक, ॾिसूं त हिन माण्हूअ सां कहिड़ो मसइलो आहे ऐं छाजे लाइ गाॾीअ जे अॻियां अची बीही रहियो। त दोस्तों पोइ जलाल चांडे उन शख़्स खे सॾु करायो ऐं जलाल चांडे सां उन शख़्स वञी मिलियो ऐं जलाल चांडे खे चयईं त जलाल चांडिया मां तुंहिंजो तमामु वॾो परस्तार आहियां ऐं उन खां अलावा तुंहिंजे ॻोठ जो बि आहियां ऐं तुंहिंजूं केस्टूं ऐं तुंहिंजे महफ़िलनि में तमामु घणो मां अची ऐं तव्हांखे ॿुधंदो आहियां ऐं मुंहिंजी हिकिड़ी सदा आहे तव्हांखे, महिरबानी करे इहा सदा मुंहिंजी पूरी कयो, मां उमेदु खणी आयो आहियां तव्हां वटि। जलाल चांडे चयसि त बाबा तूं ॿुधा तुंहिंजो छा मसइलो आहे। पोइ जलाल चांडे खे उन चयो त बा जलाल चांडिया तो वटि कुकड़ जेका बीठी आहे, जेका बलोचिस्तान मां तोखे तोहफ़े में मिलियो आहे, तमामु आला नस्ल जो कुकड़ आहे, इहो कुकड़ मूंखे खपे, इन जो मां तमामु घणो शौक़ु रखंदो आहियां। त जलाल चांडे उन शख़्स खे चयो त अदा तो छॾियो त मूंखे मारे, तमामु क़ीमती शइ मूंखां घुरी, लेकिन अॼु इहा तुंहिंजी जेका ख़्वाहिश आहे इहा मां पूरी थो कयां। इहा कुकड़ तोखे फलाणे ॾींहं ते उहा तारीख़ ॾिनई। जलाल चांडे चयो बाबा फलाणे तारीख़ ते अची मुंहिंजे ओताक तां इहो तूं कुकड़ खणी वञिजा। दोस्तों जलाल चांडे जे जेको आहे सो सखाफ़त जा किस्सा तमामु घणा मौजूदु आहिनि ऐं जलाल चांडियो हिकु नरम दिलि माण्हू हुयो ऐं जलाल चांडियो कोशिशि कंदो हुयो त असां वटां ग़रीब ऐं जेके माण्हू अचनि था साइल जेके कमु खणी उन्हनि जा कमु थियनि, को बि ख़ाली न मोटे। पोइ जलाल चांडियो उन नियत सां उन पंहिंजे परस्तार खे हिकु क़ीमती कुकड़ ॾेई छॾी, जेको उन टाइम ते बि 50,000 जेको सम्झो ईअं सम्झो 50,000 जो कुकड़ हुयो, जेको उन पंहिंजे परस्तार खे जलाल चांडे मुफ़्त में ॾेई छॾियो। दोस्तों जलाल चांडे वटि जेके कुकड़ हुया, घोड़ा हुया ऐं उन खां अलावा ॿिया जेके बि जानवर हुया, मेंहनि खां वठी बकरियुनि ताईं सभई आला नस्ल जा जेको आहे सो जानवर हुया ऐं जलाल चांडे खे माण्हू तोहफ़नि तौरु बि ॾाढा जेको आहे सो जानवर ॾेई वेंदा हुआ। माण्हुनि खे जीअं ख़बर पवंदी हुई, पंजाब जा माण्हू थिया, बलोचिस्तान जा थिया, अंदरूनी सिंध में खोड़ सारा माण्हू थिया, जिन्हनि खे ख़बर हुई त जलाल चांडियो इन्हनि शयुनि जो शौक़ीनु आहे। पोइ जलाल चांडे सां जेको बि शख़्स मिलणु ईंदो हुयो, का न का सुखड़ी जलाल चांडे जे लाइ खणी ईंदो हुयो। दोस्तों जलाल चांडियो सिंध जो हिकु मोतबर फ़नकार आहे ऐं असां पंहिंजे चैनल ते जलाल चांडे जी मुकमल हिस्ट्री बयानु कंदा रहंदा आहियूं। वीडियो केॾांहुं सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।